Assalamu everyone, this is your host dost Mazhar Sethar and welcome to 7 to 9 with Mazhar Sethar. Welcome to the Bhalika Chonda. Some due to technical issue, we couldn't come. Jeko proper nachi sakya, but we are back. And jeko tambi. Thank you so much everyone. Jin jin doston sange join kiya, jin jin shamil kiya, jin jin calls kayu. Thank you. Once again, मेरे भी तो कॉल कर सको था असांजे प्रोग्राम में ज्वाइन करे सको था नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सको था ऐं मां हर छंछर ऐं आचर ते तव्हां सां गॾु हूंदो आहियां शाम जो 7 खां 9 लॻे ताईं ऐं पाण सां को न को गेस्ट हूंदो आहे हुन सां कचहरी कंदा आहियूं ऐं जेको आहे गेस्ट न हूंदो आहे गेस्टड़ी हूंदी आहे कॾहिं कॾहिं गेस्ट हूंदो आहे जीअं मुसविर चवंदो आहे गेस्टड़ी हूंदी आहे सो कॾहिं कॾहिं न मां हाणे चवां थो हिननि छोकिरनि खे घुरायां ऐं हुन कुझु कचहरी कजे इलाही टाइम थी वियो आहे त आई शुड बि कम बैक ऐं जेको आहे हुन कचहरी हाल वाल कजे ऐं जेको आहे ऐं बर्थडे जो सीज़न लॻो पियो आहे इलाही गोठ वारनि दोस्तनि जो आबिद महर साहब जी बि बर्थडे आहे आबिद महर साहब खे बि KTN कशिश जो पुराणो DOP डायरेक्टर कैमरामैन इलाही ख़ूबसूरत गाना हुन शूट किया वंस अगेन आबिद महर साहब हैप्पी बर्थडे टू यू अल्लाह साईं तव्हांजी ज़िंदगी में खोड़ सारी ख़ुशियूं कामयाबियूं सेहतूं ॾे अल्लाह साईं तव्हांखे अकुल बि ॾे ऐं जेको आहे ॿिए कंहिंजी ॻाल्हि बि ॿुधो ऐं कहिड़ो को प्रॉमिस बि कयो पंहिंजो पाण सां त मां हिन साल हीअ कंदुमि सो अल्लाह साईं तव्हांखे हयाती ॾे सेहत ॾे नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशूं आहिनि कावड़ हुजे कुझु बि हुजे कलीग सां पर तव्हां पंहिंजी दिलि साफ़ रखंदा कयो त अॻिते हलंदा कयो सो वेल थैंक यू सो मच इवन जिन दोस्तनि जा फीडबैक आहे मैसेजिस आहिनि कॉल्स आहिनि डेडिकेशन फरमाइशूं आहिनि सभु पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं सभिनी सां कचहरी कंदासीं सभिनी सां हाल वाल कंदासीं यू कैन बी द पार्ट ऑफ द शो सिंपली यू कैन कॉल अस नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था ऐं यू कैन सेंड द मैसेजिस ऑन फेसबुक कशिश TV जो ऑफिशियल पेज आहे हुन ते मैसेज करे सघो था यू कैन सेंड मी एंड मज़र सेठार ऑफिशियल ते मैसेज करे सघो था ऐं तव्हांजो चैनल आहे तव्हांजो ई आहे कशिश फर्स्ट सिंधी जेको सैटेलाइट म्यूज़िक चैनल आहे जिते खोड़ सारो तव्हांखे म्यूज़िक मिलंदो मां चवां थो त अलाए केतिरा आर्टिस्ट आहिनि जेके कवर थियल आहिनि जिन आर्टिस्टनि जा गाना आहिनि जिन आर्टिस्टनि जा गीत आहिनि अलाए केतिरा गीत आहिनि माना मां ॾिसंदो आहियां त कॾहिं कॾहिं ओ माय गॉड हिन जो बि आहे हिन जो बि हीअ मिलो आहे हीअ शइ हू शइ एॾो वॾो खज़ानो पियो आहे सो वेल तव्हांजी का फरमाइश आहे तव्हां पंहिंजनि खे प्यारनि खे डेडिकेट करणु चाहियो था उन्हनि सां कुझु शेयर करणु चाहियो था सिंपली यू कैन कॉल अस एंड सिंपली डेडिकेट एनीथिंग यू वांट सो तव्हां बि करे सघो था ऐं इहा तव्हांजी मोहबत आहे प्यार आहे जो हमेशह जुड़िया रहो था ऐं यार थैंक यू दिलि सां मूंखे न हमेशह क्वालिटी कॉल्स ईंदियूं आहिनि क्वालिटी माण्हू कॉल कंदा आहिनि ऐं जेको ॾाढो टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहिनि ऐं ॾाढो प्रोग्रेसिव ॻाल्हाईंदा आहिनि प्रोडक्टिव ॻाल्हाईंदा आहिनि इट्स मेक मी हैप्पी यू नो डू समथिंग लाइक दैट मेक्स मी हैप्पी ऐं मूंखे हमेशह ॾाढो सुठो लॻंदो आहे कॉल्स अचनि जिथों किथों सो ईअं असांखे कॉल कयो ऐं असांखे कराची वारा सॼी कराची वारो जिते जिते कराची खां कश्मीर ताईं कश्मीर ताईं असांखे कॉल करे सघनि था थैंक यू सो मच जिन जिन दोस्तनि जूं अक्सर करे कॉल ईंदियूं आहिनि हाणे राति जी मानी जो टाइम थियो हूंदो राति जी मानी पचाईंदा हूंदा अॼुकल्ह साग जो मौसम आहे पलीअ जो मौसम आहे ॾाढो मिस थो कयां हिननि शयुनि खे छा कजे ऐं तव्हां उमेदु कयां थो हाणे साग वाग खाई करे मानी वानी खाई करे त माना बिल्कुलु नमाज़ जो टाइम थियण वारो हूंदो थोरी देरि खां पोइ सुम्ही पवंदा हिकिड़ी कॉल कयो आहे कॉल आहे अस्सलाम वालेकुम साईं केरु ठीकु ठाक केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे चाचा छा हाल आहे ख़ुशि आहियो सभु अमन अलाह जो चाचा गानो ने प्ले कयो तव्हांजे लाइ देर सां हिन जे करे थोरो टेक्निकल मसलो हुयो चाचा थोरो मसलो थी पियो हिन जे करे मुंहिंजो ॾोह न आहे मां त 7 बजे खां हिते वेठो आहियां हा ओहो ओहो बस चाचा तव्हांजो मां नालो बि खयो चाचा अल्लाह साईं तव्हांखे सिहत ॾे अल्लाह साईं हयाती ॾे कामयाबी ॾे अॼु बि तव्हां लाइ को न को गानो प्ले कंदुमि मौसम कीअं आहे गर्मियूं अची वियूं आहिनि हा ॿार जो मौसम आहे ॿार शुरू थी वियो आहे न हा ॿार स्टार्ट थी वियो आहे जेको आहे बिल्कुलु हा बिल्कुलु ॾिसूं था को सूफ़ी कलाम तव्हांजे लाइ प्ले कयूं था कुझु चवणु चाहींदो का बसि तव्हांजे लाइ सूफ़ी कलाम प्ले कंदा चाचा हाँ ज़ैनब लाइ बि नंढड़ी लाइ आदि लाइ प्ले कयूं ज़ैनब लाइ बि वाह वाह हाँ आदि खे चओ ज़ैनब ॿुधायां थो तव्हांखे कलाम सूफ़ी कलाम कोई न कोई पंहिंजे प्रोग्राम में बिल्कुलु हाँ 5 देर खां चाचा बस 5 देर सलाम सलाम 5 देर सभिनी दोस्तनि खे सलाम महिरबानी इहा तव्हांजी मोहबत आहे चाचा 5 देर वारो मुंहिंजे लाइ दुआ कंदा कयो अल्लाह साईं कामयाबी ॾे वरी वाह सो वल इहा मोहबतूं क़ाइमु हुजनि दाइमु हुजनि ऐं हमेशह तव्हांजा चयल लफ़्ज़ चयल ॻाल्हियूं हमेशह यादि हुजनि ऐं चाचा मूंखे तव्हां यादि हूंदा आहियो ऐं इहा तव्हां दिलि जाए कयो त मूंखे तव्हां यादि हूंदा तव्हांजो इंतज़ारु जेको आहे हिन लाइ मुआज़रत
तव्हांजो इंतज़ारु पिया कयो या को त मज़हर जो प्रोग्राम स्टार्ट थींदो सो इन लाइ माज़रत चाचा, पर देरि आहे दुरुस्त आहे, पर तव्हां सां ॻाल्हि थी वई, इहा ई वॾी ॻाल्हि थी वई। ॻाल्हि कुझु न कुझु थियणु ज़रूरु घुरिजे ज़िंदगीअ में। सो गाइस जल्दी जल्दी कॉल कयो, नंबर आहे 0213538820 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांजे प्रोग्राम में अटेंड खणी सघो था। ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे जॾहिं तव्हांजो फीडबैक ऐं कॉल्स मैसेजिस फीडबैक पंहिंजे प्रोग्राम हूंदा आहिनि। ऐं जेको आहे हाणे बहार जी मौसम शुरू थी वियो आहे, कहिड़ी त बहार जी मौसम फर्स्ट क्लास हूंदी आहे, जंहिंमें गुलाब जा गुल बहार में हूंदा आहिनि न सॼे साल में, न पर स्पेशली बहार जे मुंद में हाँ गुल ॾाढो मज़ेदार ईंदो आहे। ऐं तव्हां अगरि मां पंहिंजो एक्सपीरियंस तव्हां सां शेयर थो कयां त खोट टाइम असांजी कराची में रहूं था न, ट्रैफिक लाइट्स सॼो ॾींहुं शोर शराबो रश, सो कॾहिं कॾहिं मिस थो कयूं नेचर खे, त वञी हलियो वञे जिते ख़ामोशी हुजे, जिते शांति हुजे, जिते 5 घड़ियूं 10 घड़ियूं वेही करे साम्हूं ख़ामोशी सां कॾहिं पाणी हुजे, को ग्रीनरी हुनखे ॾिसूं। सो हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदा। हेलो अस्सलाम वालेकुम। सब ख़ैर अलीगुल भाउ, सब ख़ैर लॻो, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे, छा हाल आहे? वाह साईं वाह, महिरबानी, लख कुर्ब लख थोरा सरी, तव्हांजी महिरबानी मोहबतूं सही आहे, तव्हांजी महिरबानी फैमिली बिल्कुलु इहा तव्हांजी बिल्कुलु ॿुधायो ॿुधायो। मुंहिंजा जेके नंढड़ी आहे नंढड़ो जेको आहे सो आर्मी पब्लिक स्कूल में जेको आहे माशाल्लाह फर्स्ट पोजीशन ॿई खणी आया न। वेरी गुड, कांग्रेचुलेशन, मुबारक। हिकिड़ो 8वीं में आहे, हिकिड़ो 8वीं में आहे, 13वीं में आहे। इन लाइ थोरो तव्हां इन में कंहिंजो माउ जो या स्कूल जो या ट्यूशन वारी जो? सर इन में जेको न सॼो एक्चुअली सॼो क्रेडिट तव्हां ॾे थो वञे, डेफिनेटली तव्हांजा ॿार आहिनि, तव्हां उन्हनि खे मोकिलियो था सुठे इंस्टीट्यूट में, वरी टाइम चेक इन बैलेंस, स्कूल जो वॾो अमल रखियलु आहे, स्कूल कीअं थो पढ़ाए, कीअं चेक इन बैलेंस थो करे, ऐं ट्यूशन त चलो ठीकु आहे सर, मशहूरु आहे बिल्कुलु, मूंखे ख़बर आहे पर्सनली। सो अल्लाह साईं तव्हांखे रहर माना अञा वधीक कामयाबी ॾिए, इहे ॿार तव्हांखे अञा खोड़ सारियूं माना सर असीं शामिल थी आहे। तव्हांजी भाभी तबियत थोरी सही न आहे, उहा तव्हांखे दिलि सां ऐं तमामु घणनि सां तव्हांखे यादि करे पई। मुंहिंजी भाइटी वेठी आहे ज़ैनब, जेको मुंहिंजी अम्मा जो नालो आहे, जी जी बस अम्मा खे बि खोड़ सारा सलाम, पेरनि ते हथ, दुआनि लाइ इल्तिजा, ऐं अदी भाॼे खे बि मुंहिंजा ॿई नंढड़ा ॿई जेके नंढड़ो मुंहिंजी पुराण जो दौर जा माशाल्लाह जेको आहे सो मां इहो आम पैगाम ॾियणु चाहींदुमि त थोरो ॿारनि खे माण्हू ध्यानु ॾिए। माता मदर मां तव्हांजे ज़रिए पैगाम ॾियां थो, यकीन सां मूंखे एतिरी ख़ुशी आहे, मां 5 फुट ज़मीन खां मथे आहे माशाल्लाह माशाल्लाह, मां अल्लाह साईं बुरी नज़र न लॻे, थम्स अप सर, इंशाल्लाह 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 थम्स अप साईं, अल्लाह साईं न तव्हांजे ॿारनि खे पूरी टीम खे मुंहिंजे तरफ़ां वालेकुम सलाम वालेकुम सलाम मोला अली बता, अल्लाह साईं तव्हांखे ॿारनि खे अञा सिहत ॾे, कामयाबी ॾे, अल्लाह साईं कंदो तव्हांजा ॿार तव्हांखे वधीक प्राउड कंदा, तव्हांखे फ़ख्रु थींदो, उन नसीब सुठो थिए, सुठे पोज़ीशन ते पहुचनि, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी जेके तव्हांजा ॿार अञा वधी अॻिते पढ़ंदा, ऐं उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदो था, तव्हांजो वालिद साहिबु तव्हां ॾाढी महिनत कंदो आहे, सो कोशिशि कयो पंहिंजी पढ़ाई ते सिर्फ़ु 2-3 साल फोकस कयो, एतबार कयो तव्हां अलाए किथे पहुचंदा। अॼु आउं पछतायां थो, काश बहितर तरीक़े सां पढ़ी सघां, तव्हांखे मौक़ो मिलियो आहे, तव्हांखे अपॉर्चुनिटी मिली आहे, प्लीज़ प्लीज़ ज़रूरु पढ़िजो, ज़रूरु पढ़िजो। सो थैंक यू सो मच जिन जिन दोस्तनि जी कॉल्स ऐं फीडबैक अचनि था, ऐं मूंखे हिसो सम्झो था पंहिंजो, इहा मुंहिंजे लाइ मोहबत आहिनि, ऐं सभी फैमिली मेंबर्स खे हथ ॿधी अर्ज़ु त मुंहिंजे लाइ खोड़ सारी दुआ कंदो, अल्लाह साईं कामयाबी ॾे, सिहत ॾे, ऐं जेको आहे बसि ज़िंदगी में कुझु न कुझु ज़रूरु करे वञिजे, माण्हुनि लाइ, दोस्तनि लाइ, अज़ीज़नि लाइ, कुझु ग़रीब माण्हुनि लाइ, कुझु उन्हनि माण्हुनि लाइ जेके ज़रूरतमंद आहिनि। हिकिड़ी कॉल आहे असां वटि पढ़ंदासीं पंहिंजे प्रोग्राम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं। जी साईं। जमील भाई कीअं आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? अल्लाह जो शुक्र, तव्हां जो अहवाल कीअं आहियो, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, तबियत ठीकु आहे, मज़े में आहियो? छा ख़बर चारा, छा हाल वाल आहे? अच्छा वाह वाह फसला, छा पिया कयो हाणे तव्हां? जी छा पिया कयो हाणे, वेठा आहियो उतां किथे वेठा आहियो, घर वेठा आहियो? अच्छा वाह 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 वाह, मानी खाधी आहे न? कंहिं लॻे खाईंदा राति मानी? कंहिं लाइ खाईंदा, 10 लॻे खाईंदा? 10 लॻे खाईंदा? अच्छा वाह 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 फसला। मौसम कीअं तव्हां ॾे हाणे भला, ॾे मौसम जो?
हाँ तो आप भी भी बड़ा किसान चक्कर आयो ना न इंशाल्लाह चक्कर हणंदासीं, इंशाल्लाह चक्कर हणंदा। ॿी का फरमाइश न बिल्कुलु का फरमाइश वग़ैरह आहे तव्हांजी? फरमाइश गानो बुझाओ तमन्ना मीराजी जा। सर बिल्कुल बिल्कुल कोशिश कयूं था शमन साहब जो गानो प्ले कयूं था बिल्कुल। ठीक है ओके सर, थैंक यू सो मच, थैंक यू सर, टेक केयर। टीम के सलाम। वालेकुम सलाम, लख कुर्ब, मेहरबानी, मोहब्बत, शुक्र, जज़ाकल्लाह, जज़ाकल्लाह, मेहरबानी, मोहब्बतूं हमेशा। वेलकम बैक, वी आर वेलकम बैक। तव्हां गानो ॿुधो इहो गानो? इलाही टाइम खां पोइ, इलाही अरसे खां पोइ शायदि हिकु ॿ दफ़ा ॾिठो हुयो गानो, मेमोरीज़ रिकॉल थी, मां इहो गानो ॾिठो ई न आहे पंहिंजो। सो वेल, उमेद कयां थो गानो वणियो हूंदो। तंहिं वक़्तु हम शायदि परफॉर्मेंसिस कंदा हुआसीं, इलाही जुनून हुयो, छा हुयो, कुझु खोड़ सारियूं ग़लतियूं बि नज़र ईंदियूं आहिनि हाणे, त हीअ शइ हीअं करणु खपंदी, हीअ शइ हीअं करणु खपंदी। सो वेल, यू कैन बी द पार्ट ऑफ द शो, यू कैन कॉल अस, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांजे प्रोग्राम में हिसो वठी सघो था। ऐं कॉल ज़रिए ईज़ी आहे, कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो ऐं अटेंड खणो। बहार जी मौसम आहे ऐं ॾाढी ख़ूबसूरत मौसम आहे, ॾाढी मज़ेदार मौसम हूंदी आहे, न गर्मी आहे न सीउ आहे, बहार चवंदा आहिनि, बहार, वाह वाह, बहार जी ॾाढी, हर मौसम जी पंहिंजी हिकिड़ो मज़ो आहे, सियारे जो पंहिंजो आहे, ऊन्हारे जो पंहिंजो आहे, सरउ जो पंहिंजो आहे, ॾाढियूं मौसमूं भली आहिनि। सो कॉल कयो, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, असांजो नंबर आहे, ते खोड़ सारा मैसेजिस ऐं कॉल्स अची रहियूं आहिनि, तव्हांजी कोशिशि कई कॉल्स ई पंहिंजे प्रोग्राम वठंदासीं ऐं मैसेजिस बि आहिनि। मोहम्मद ज़ुबैर साहब हिकिड़ो मैसेज कयो, मां तव्हांखे थोरो ॾिसां थो। ज़ुबैर अहमद जरवार साहब 79, आई एम ज़ुबैर अहमद जरवार, सलाम अज़हर भाई, कैसे हो और आज आपका शो बहुत अच्छा जा रहा है, हम आपका प्रोग्राम अॻिते नथो पढ़ी सघां, नोटिफिकेशन क्लिक हूंदो। सो वेल, कुझु फीडबैक ॾियणु चाहियो था मोहम्मद ज़ुबैर, थैंक यू सो मच ज़ुबैर अहमद जरवार साहब, थैंक यू सो मच। तव्हां मैसेज कयो, तव्हां फीडबैक ॾिनो, इहा अव्हांजो मोहबतूं, अव्हांजो इहो प्यार हमेशह क़ाइमु आहिनि। दाए मुंहिंजी हिकिड़ी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, हक़ मौजूद मालिक साईं, ख़ैर आहे? सदा मौजूद मालिक, छा हाल वाला, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं, असां वटि काल जेको आहे तव्हांजो कशे चैनल 8 बजे खां पोइ कटिजी थो वञे, असांखे अचे ई कोन थो मालिक। छो मालिक, छो नथो अचे? अलाए साईं, अलाए कहिड़ी मुसीबत आहे हिते, अलाए छा अचे कोन थो। तव्हां मिड़ई को अखि पटियो बाबा। अब तव्हां कंप्लेन कयो केबल ऑपरेटर खे, चओ त कशिश टीवी खे लॉग इन करे। मथों कीअं सॼो ॾींहुं हलनि था, मथों कीअं? अच्छा, ॿियो सभु खेल तव्हां ॾियो, बाबा जी तबियत कीअं आहे? फ़कीर जी बाजा मौला पंचन पाक जी हक़ मौजूद लॻो पिया दिलबर। हा न, माशाअल्लाह माशाअल्लाह, सही आहे। ॿियो छा ख़बर? शान कलाए पोइ मालिक, मां तव्हांखे हिकिड़ो कलाम ॿुधायां थो। वाह वाह, ॿुधायो 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 मालिक। वाह। तुंहिंजे करे ओ सोहण साईं, दिल मुंहिंजी दीवानी, आखली तूं जानी, आखली तूं जानी, तुंहिंजे करे ओ, तुंहिंजे करे रातिया ॾींहं मन मुंहिंजे में तात अवां जी आहे, रातिया ॾींहं मन मुंहिंजे में तात अवां जी आहे, लॻड़ी मुंहिंजे लूअ लूअ अंदर लात अवां जी आहे, लॻड़ी मुंहिंजे लूअ लूअ अंदर लात अवां जी आहे, तोखां सिवा तोखां सिवा ओ मुंहिंजा प्यारा हरदम हैरानी, आगली तूं जानी, आगली तूं जानी, तोखां सिवा तोखां सिवा। सदा मौजूद साईं, वाह वाह, ॾाढो मज़ो अची वियो माशाअल्लाह, वाह वाह सर, मज़ेदार, तोखां सिवा। सवाल, थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच, थैंक यू सो वेरी मच। तव्हां बि जॉइन करे सघो था, फीडबैक ॾेई सघो था, यू कैन कॉल अस, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था। थैंक यू सो मच एवरीवन। ऐं उनखे अलावा इहे मोहबतूं आहिनि, इहे प्यार आहे, इहे तव्हांजो इख़लाक़ आहे, जो हिन वक़्तु हर हफ़्ते तव्हां यादि कंदा आहियो, हर हफ़्ते जेको तव्हां फीडबैक ॾींदा आहियो, हर हफ़्ते जेको को न को तव्हां पंहिंजे ॻाल्हियुनि में यादि रखंदा आहियो, इहो ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हांजो माना इहो फीडबैक ईंदो आहे, त सच पुछो ॾाढो 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 सुठो लॻंदो आहे। त ईअं ई अपडेट ॾियो, ईअं कुझु चवणु चाहियो था, जल्दी जल्दी कॉल कयो, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांजे प्रोग्राम अटेंड खणी सघो था। ऐं उनखे अलावा अॼु मां मौसम जी ॻाल्हि करे त मौसमूं सभु सुहिणियूं आहिनि, सभु सुठियूं आहिनि, हर मौसम जो पंहिंजो मज़ो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि, हिकिड़ी कॉल बि आहे, कॉल बि वठणी आहे। जी अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? शिकारपुर मां शबाना ॻाल्हायां पई। जी शबाना, प्रोग्राम ॾाढो सुठो लॻंदो आहे। जी शबाना, महिरबानी। छा कंदा आहियो शबाना?
जेड़ा घर में कम चार रंडलान अच्छा माशाल्लाह माशाल्लाह आदि माशाल्लाह तमाम सुठी ॻाल्हि आहे। मौसम कीअं आहे शिकारपुर जो? ॾाढो सुठो आहे। हाँ बिजली वञे थी न? जेड़ा लाइट वञे थी, लाइट बिजली आहे या हली थी वञे लाइट ॿ ॿ टे टे कलाक? उहा त आहे, कंहिं महिल वञे थी कंहिं महिल आहे। अच्छा वाह 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 फर्स्ट क्लास। छा फरमाइश आहे शो में कॉल कई आहे, तव्हां कुझु चवणु चाहींदा का फरमाइश डेडिकेशन कुझु चवणु चाहींदा? जेड़ा फरमाइश सुठो गानो वानो ॿुधायो। जी अदी बिल्कुलु कंहिंखे डेडिकेट कंदा अदी? जेड़ा मां पंहिंजे पुट खे अच्छा, माशाल्लाह। मोहम्मद हनीफ खे। माशाल्लाह मोहम्मद हनीफ लाइ असां सुठो गानो प्ले कंदा दादी, ईअं कॉल कंदा कयो मुंहिंजे पहिरें प्रोग्राम मुंहिंजी भेण, ठीकु आहे दी? जेड़ा ॾाढो सुठो लॻंदो आहे। न न थैंक यू दादा तव्हां जी। रूबी अली खे कॾहिं घुरायो न पंहिंजे प्रोग्राम में? हाँ यार रूबी के बिल्कुलु शबाना सही था चओ, रूबी खे था घुरायो अमीर, रूबी खे कॉन्टेक्ट कर न, रूबी खे घुरायो पंहिंजे प्रोग्राम में, बिल्कुलु चऊं था रूबी अली खे घुराईंदा। हाँ हाँ न बिल्कुलु बिल्कुलु घुराईंदासीं रूबी अली खे, बिल्कुलु घुराईंदासीं रूबी अली खे प्रोग्राम। ठीकु आहे दी, थैंक यू सो मच अदी। ईअं ई फीडबैक ॾियो, ईअं ई कॉल्स कंदा रहो, ईअं असांजे प्रोग्राम अटेंडेंस हणो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, तव्हांजो पंहिंजो शो आहे, सो डू कॉल अस, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। ऐं ईअं फीडबैक ॾियो। ऐं मौसमूं जे बारे में, मौसम ॾाढो ख़ूबसूरत, तव्हांजी फेवरेट मौसम कहिड़ी आहे? लेट सपोज़ मूंखे मां समर बॉय आहियां, मूंखे ऊन्हारो थोरो अट्रैक्ट कंदो आहे, ऊन्हारे में ॾाढो ईज़ी हूंदो आहे, कंफर्टेबल। सियारे मूंखे सी थोरो तंग कंदो आहे। सो हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं मुंहिंजा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? नबी वक्त मंगरा साईं, रहीमार खान खां। नबी वक्त साहब ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, दुआ सर। कीअं पियो गुज़रे वक़्तु तव्हांजो, हे हफ़्तो कीअं गुज़रियो? ठीक साईं, ठीक, ॾाढो सुठो गुज़रियो। असां कहिड़ी प्रोग्राम वञी ॾिसूं था? हा हा बिल्कुलु। असां उमर मारवी जो थोरो जो। अच्छा उमर मारवी जो, अच्छा उमर ॾिसूं था को कलाम आहे उमर मारवी जो त असां तव्हांखे ॿुधायूं। महिरबानी ॿियो सभु न न बिल्कुलु। तव्हां ॿिए कंहिं गानो डेडिकेट कंदो फैमिली में, कंहिंखे दोस्त खे, मिट माइट अज़ीज़ खे? जी साईं। कंहिंखे गानो डेडिकेट करणु चाहींदो, दोस्तनि खे, मिटनि माइटनि खे, अज़ीज़नि खे? जी हाँ साईं, जी हाँ। चलो चलो ठीकु आहे सर, थैंक यू सर, थैंक यू साईं। इहो मोहबतूं रहीमार खान खां था दोस्त ताईं कॉल था कनि। सो जेके जिते वेठल हो इन वक़्तु आशीष जी ट्यून आहे, तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, अटेंडेंस खणी सघो था, कॉल करे सघो था, मैसेज ॾेई सघो था, फीडबैक ॾेई सघो था। जल्दी कयो कॉल, नंबर्स तव्हांखे नज़र अची रहियो आहे 021353888202 ते कॉल करे सघो था। सो इहे हलवाल, इहे ई कचहरियूं, ऐं जेको आहे कोशिशि कयूं था कुझु गेस्ट खे बि लाइन अप कयूं, पर रिकॉर्डिंग्स थी वञनि ॾाढियूं न हिते, इन जे करे जेको आहे हर को बिज़ी लॻो पियो आहे ऐं कंहिंखे तकलीफ़ कोन था ॾियूं। कोशिशि कंदा आहियूं तव्हां हिकिड़ो ॾींहुं तव्हां सोलो कचहरी, सोलो प्रोग्राम कजे, हिकु कॉल वठिजनि, फीडबैक हुजे या वरी कोई ईअं हुजे। हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम जी। अस्सलाम वालेकुम। सभु ख़ैरु, तव्हां ॾियो हलवाल, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? हाँ अरे नथो लॻे नंबर तव्हांजो पोइ? बिज़ी बिज़ी माण्हू कॉल इलाही था कनि, इन जे करे जेको आहे, ॿियो को मसइलो न आहे। ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो, अलाह जो शुक्र। तव्हां ॾियो हलवाल, छा ख़बर चारा, छा हाल वाला? अलाह छा था चओ तव्हां? प्रोग्राम ॾिसो पिया तव्हां? आवाज़ कटिजे पियो तव्हांजो। अच्छा बिल्ताफ़ हुसैन बुर्दी साहब जमादार साहब, बिल्कुलु अवां जी महिरबानी। को फरमाइश आहे तव्हांजी? कहिड़ो ॿुधायां, कहिड़ो ॿुधायां? कहिड़ी? ग़रीबनि जी यारीअ खां यार चढ़ी वियो आई। वाह साईं वाह, इहो तानो आहे माना ईअं सफ़ा माना गानो आहे? वाह सर वाह। सो वेल, इहो कोशिशि कयूं था, को ॾिसूं था त को प्ले कयूं था। थैंक यू सर, थैंक यू सो मच, थैंक यू सो वेरी मच। तव्हां बि अटेंडेंस खणो, तव्हां प्रोग्राम में कॉल करे सघो था। डू कॉल अस, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, अटेंडेंस खणी सघो था। इहे तव्हांजी मोहबतूं, तव्हांजो प्यार आहे, तव्हांजो इख़लाक़ आहे, इहो फीडबैक ॾियो पिया। अवां जा लख कुर्ब, लख तोरा। हिकिड़ी कॉल आहे बि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या हाल है? बिरा सभु ख़ैरु, तुसां ॿुधायो ख़ैरु? ॿियो कहिड़े हाल आहिनि? सभु ख़ैरु लॻा पिया आहिनि, तुसां ॿुधायो सभु ख़ैरु है? छा ख़बर चाह रहे नई ताज़ी? बड़ी देर का बाद कॉल लगी है बिरादरी। भले नंबर हिकिड़ा ये ॾाढा माण्हू कॉल करेंदे पिया न, हर के माण्हू शामिल थियंदे पिया त माना उन करे नंबर बिज़ी थी वियसनि। अब मेरा संगत सब खुश लगी पे, संगत थोड़ी खुश लगी पई है तो सर वाले साहब दे बुढ़ाडा सब सेट है। अच्छा वाह वाह। छा पे आखन बाबा?
अचे इहो घुरावी त पली खा वञो हाणे मैं इंशाल्लाह आ सही इंशाल्लाह अल्लाह खैर करे सी पली दा मौसम है पली खा सही जी जी पली मौसम में फोटारी मौसम में हाँ पली दी फोटां दी हा तो साडी ॿिया सभु के तो साडी का फरमाइश है जी जी फरमाइश है ते मैं को ॿुधा न केड़ी फरमाइश है फरमाइश है कि चंद्र की ताव पुछी जातो के निंड बींदी आ चंड पिरी खां पुछी छा तोखे निंड बींदी आ हिकड़ा चंड आ गया मेरे स्टूडियो चे हिकड़ा हाँ मैं को ॾाढा वणंदा पिया चंड हाँ मैं प्ले करे सा मैं आप प्ले कर सा ठीक है थैंक यू सो मच थैंक यू सो वेल गाइस यू कैन कॉल अस नंबर 0213538822 दे कॉल कर सको असां प्रोग्राम में शामिल थी सको था थैंक यू सो मच फॉर योर फीडबैक थैंक यू सो मच फॉर योर कॉल्स एंड ऑल इन दैट एंड सच बोलो कोशिश कयां तो फरमाइशूं पूरी नथी थियनि पर एटलीस्ट तव्हांजी कॉल शामिल कयां थो पंहिंजे प्रोग्राम में एटलीस्ट यू आर पार्टिसिपेटेड न यू आर पार्ट ऑफ द शो सो मौसम जी ॻाल्हि हलणी पई मौसमूं सभु सुठियूं आहिनि आई एम द समर बॉय सो राइट नाउ इट्स टाइम टू प्ले अ सॉन्ग सो लेट्स सेट द सॉन्ग लेट्स एंजॉय गाने खे एंजॉय कयो म्यूज़िक ॿुधो थोरो टेंशन परे कयो लेट्स हैव फन गाइस अॼु सैटरडे आहे सुभाणे संडे आहे संडे इज़ अ फन डे को प्रॉब्लम न आहे सुबुह अर्ली मॉर्निंग उथी करे तव्हांखे जॉब ते वञिणो आहे सो लेट्स प्ले द सॉन्ग इंशाल्लाह वी विल बी राइट बैक एंड इंशाल्लाह वेलकम बैक टू शो में खुशामदी भली कार ऐं जेको कंटिन्यूस कचे रही पई तव्हां सां म्यूज़िक डिस्कशन्स मौसम टॉपिक्स कॉल्स अॼु असां तमामु सिंध जी तमामु सुठी आर्टिस्ट तमामु सुठी ड्रामा सुठी एक्ट्रेस जेको आहे तमामु चंद आर्टिस्ट आहिनि जेके थोरा प्रोफेशनल वाइब्स थींदा आहिनि असांखे सो KTN ते कशिश TV ते डिफरेंट प्रोजेक्ट्स ॾिठा हूंदा डिफरेंट हिकिड़ा ड्रामा माना डिफरेंट कैरेक्टर्स माना कॉमेडियन जा सिटकॉम या सीरियस ड्रामा सो ॾिना कचहरी कंदासीं तमामु असांजी फैमिली आहे असांजो कशिश KTN जी फैमिली हुई सो अॼु असां सां गॾु आहे अस्मा भट्टू कीअं आहियो अस्मा ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु मज़र तव्हां कीअं आहियो सभु ठीकु ठाक फर्स्ट क्लास तव्हांजो हलल छा पियो थिए छा ख़बर चाहे बिल्कुलु ठीकु ठाक हिकिड़ो प्रोग्राम असांजो थिए पियो इहो तव्हां जेको कुकिंग वारो कंदा आहियो जी बिल्कुलु बसि हुन प्रोग्राम मां ई तव्हांजी मोहबतनि घुरायो ऐं तव्हां ॾे आयसि थैंक यू ऐं तव्हांजा ड्रामा अॼुकल्ह कहिड़ा था हलनि काफ़ी अरसे खां पोइ KTN ते हिकिड़ो मुंहिंजो ड्रामो अचे थो ॾाढो सुठो प्रोजेक्ट आहे मज़र छो त काफ़ी माण्हुनि खे शिकायत हुई त मार धाड़ न हुजे कल्चरल हिकिड़ो ड्रामो हुजे जंहिंमें सिर्फ़ु इहो ॾेखारियो वञे त पहिरियां जा माण्हू कीअं रहंदा हुया ऐं पाण में हुन जूं कचहरियूं मोहबतूं रिश्तेदारियूं कीअं हुयूं ऐं असांजो सिंधी कल्चर कीअं हुयो माना कल्चरल हिकिड़ो तमामु हिकिड़ो वॾो माना कल्चर सां भरियल हिकिड़ो ड्रामो इंशाल्लाह सो KTN जे प्लेटफॉर्म तां इहो ड्रामो अच्छा KTN तां इन खां अॻु तव्हां हिकिड़ो ड्रामो हुयो काफ़ी ड्रामा कया आहिनि माना हाणे रिसेंटली न माना उहो त इलाही कया तव्हां मूंखे ख़बर न खां पहिरियां दर्दन जो दरिया कयो दर्दन जो दरिया जी 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 ऐं उन तव्हां हिकिड़ो कॉमेडी बि हिकिड़ो हूंदो जी जी उहो बि मूं कयो हुयो कॉमेडी बि मां मामा लालू वाह लालू वाह उहो बि मुंहिंजो KTN ते ई हलियो हुयो हिन वक़्तु केतिरा ड्रामा कया हूंदा हिन वक़्तु अंदाज़ा हूअं ड्रामा त पुछां टीवी आहे हूअ ड्रामा न काफ़ी ड्रामा कया हूंदा ॾाढा ड्रामा कया नंढे हूंदे खां ड्रामा कंदा न नंढे हूंदे खां न जॾहिं खां थोरी सोच सम्झ थी अच्छा तॾहिं खां ड्रामा करणु शुरू थिया अच्छा ॿियो कीअं पियो लॻे अॼुकल्ह माना तव्हां ओवरऑल इंडस्ट्री खे तव्हां कीअं पिया ॾिसो ड्रामा इंडस्ट्री खे कीअं पिया बिकॉज़ तव्हां प्योर ड्रामा कंदा आहियो उन इंडस्ट्री खे तव्हां कीअं पिया ॾिसो त स्क्रिप्ट जे हवाले खां डायरेक्शन जे हवाले खां प्रोडक्शन जे हवाले खां ओवरऑल कीअं पिया लॻनि तव्हांखे विच में माहौल ॾाढो ख़राबु थी वियो न विच में सुठा स्क्रिप्ट लिखणु बंदि थी विया हुया ऐं सुठा आर्टिस्ट स्क्रीन तां गुम हुया काफ़ी इशू हुया लोकेशन जे हवाले सां बजट जे हवाले सां पर 2-3 सालनि खां मां सम्झां थी KTN ते ॾाढा सुठा प्रोजेक्ट सॉन्ग ऐं फिल्मूं ॾाढियूं सुठियूं ठहणु शुरू थियूं आहिनि ॾाढा सुठा ऐं माशाल्लाह सां इलाही चेंज आयो आहे हाणे असांजी हिन चैनल ते बिल्कुलु ॾाढो सुठो ख़ासि करे असांजी KTN ते मां सम्झां थी त तव्हांखे कैरेक्टर्स कहिड़ा सुठा लॻंदा आहिनि मतिलबु जीअं करण ते तव्हांजी ख़्वाहिश हुजे अस्मा यार ही क़िस्म जो कैरेक्टर कयां अॻे मूंखे रोइण धोइण वारा ॾाढा वणंदा हुया मां सम्झंदी हुयसि त मां शायदि उहे ई बहितर करे सघां थी मूं ते सूट बि उहे ई कंदा पर हाणे 2-3 ड्रामा कयमि पोइ वरी जॾहिं कुझु राइटर कुझु डायरेक्टर मूंखे ॾिठो न त हीअ रोइण त ॾाढा सुठा थी करे पोइ काफ़ी साल लगातार अहिड़ा ई मिलिया पोइ मां तंग थी वियमि हाणे मां थोरो मां चेंज कयां मुंहिंजो हाणे न कंदसि हाणे कुझु मूंखे खिलायो एॾो न रोआरियो कॉमेडी बि तव्हां करे वेंदो एक्टिंग माना मतिलबु तव्हांखे लॻे थो त हाणे मतिलबु जीअं असां वटि सुठियूं सुठियूं एक्ट्रेस आहिनि डू यू थिंक की असां वटि आहिनि एक्ट्रेसिस आहिनि तव्हांखे लॻे थो आहिनि कुझु आहिनि मां चई सघां थी कुझु आहिनि हा बिल्कुलु आहिनि ॿियनि खां हाणे मां सम्झां थी त शायदि रूबी अली ॿियनि खां इलाही सुठी रूबी त तमामु सुठी ॿियनि आर्टिस्ट एंड एक्ट्रेस खां
रूबी पंहिंजे कम खे सम्झे थी ऐं पंहिंजे कम इलाही सीरियस हूंदी आहे, घणी सीरियस आहे उनजी ज़िंदगी पंहिंजे हिसाब सां जेको बि आहे, पर पंहिंजे कम जे हिसाब सां उहो चवंदी आहे त जेको बि मुंहिंजो प्रोजेक्ट हुजे या मां जिते कमु थी कयां त दिलि लॻाए करे उहो कमु कयां ऐं ॿियनि खां मां सम्झां थी। हा दिलि ॾाढो लॻाईंदी कम सां, हिन में को बि शक न आहे। हिकिड़ी कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम सर, फर्स्ट क्लास, ठीक ठाक, तव्हांजो हलवाल ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? सर 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 जमादार साहब ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? सर मां छा कयां सर, मां तव्हांजी कॉल ॿुधी, तव्हां सां ॻाल्हायो, एक्चुअली सीन जा नंबर बिज़ी थो वञे, सभु माण्हू कॉल था कनि, इन करे छा चवणु चाहींदो? का फरमाइश आहे? एनीथिंग यू वांट टू से? हाँ हाँ ॿुधायो सर, ॿुधायो। हाँ अगे खिलंदा हुआ तूं अॼु पाण खिलंदे ॾिठा तूं पटका बदा तूं सर मुंहिंजो हिकिड़ो गानो आहे जेको पहिरियों मां गानो कयो, अचु त ॿुधायां तोखे दिलबर मोहबत कीअं कबी आहे, जलाल चांडी साहिब जो पहिरियों मुंहिंजो गानो, उहो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि मां, तव्हां ईअं कयो। मां त हिननि चकरनि में आया ई न सर, मूंखे त हीअ चकर माना अची माना कीअं खिल ईंदी आहे, त माना कीअं छा माना हीअं रोइण धोइण इहो मूंखे लॻंदो न, कीअं तव्हां रोईंदा न आहियो कीअं ॿुधो माना हीअं चकर ॾुखी शाइरी वणे। तव्हां चओ था न मां रोईंदो न आहियां, रोइबो पाण न आहे ॾियाणी वाणी, इंसान जी ज़िंदगीअ में खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारा अहिड़ा मसला मसाइल हूंदा आहिनि, या तव्हां कॾहिं को सफ़र बि कंदव न, कुझु हालात कुझु माण्हू अहिड़ा अंग्रेज़ी वारो हो सफ़र जो तव्हांखे अहसास न तव्हां अगरि काथे दिलि अटकाए सफ़र था न दिलि विल वारो चकर ई न आहे न, तव्हां काथे बि वेंदव, अॼुकल्ह असांजो माहौल या मसला मसाइल या ज़ुल्म या कुझु बि थिए थो, हालात मुताबिक़ तव्हां ॾिसंदो कोई आई डू किराए बाबा, आई डू, मां ॾाढो सेंसिटिव माण्हू आहियां, वेंदो बि ॾाढो आहियां, मज़ाक थो कयां ऐं मां ॾाढो, मुंहिंजो तव्हां फेसबुक ॾिसो, मुंहिंजो जेकॾहिं आईडी आहे मुंहिंजी हमेशह सोशल इशूज़ सां भरी पई हूंदी। सुञाणिया तव्हांखे मां सम्झां थी त मां इहो ऑनियर बि चवां थी त असांजी कशिश ते जेतिरा बि छोकिरा कमु था कनि, होस्ट आहिनि, मां सम्झां थी त उन सभिनी खां हिकिड़ो सिंधीअ में चई सघियो तमीज़ वारो ऐं सुठो होस्ट आई थिंक मज़र सेठ आहे। कोल्ड ड्रिंक भाईजान, कोल्ड ड्रिंक अची वञे, कोल्ड ड्रिंक चांहि छा पींदो, बर्गर छा? हकीकत ई आहे मुंहिंजी सखर जी आहे बाबा, असीं माना हिक ॿिए खे फेवर कंदा आहियूं न, फ़ाइदो सखर न फेवर जी मज़ाक थो। थैंक यू सो होस्ट मच। जी सीट ते वेहण ऐं हज़ारनि माण्हुनि लखे माण्हुनि सां ॻाल्हाइण, उन्हनि खे फेस करण, हर माण्हू जी पंहिंजी सोच, उन सोच मुताबिक़ तव्हां उन्हनि सां ॻाल्हायो था, इहा वॾी ॻाल्हि आहे। थैंक यू, आई नो बिकॉज़ आई एम घटि माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ो होस्ट आहे जो नालो नथी खणा पर उहो मां सम्झी वियो यार तेरी ओके नाइ ओके, बस उहो चवंदो आहे त मां ई आहियां, मां हिकिड़ो ई आहियां, ॿिया सभु ईअं ई आहिनि। बाबा मां हमेशह चवंदो आहियां तेरा नंबर, तुंहिंजो नंबर जेको नंबर 1 आहे, ठीकु आहे, उहो सभु नंबर 1 आहे, ऐं सभु नंबर ॾेई चुको आहियां, मां आई डोंट बिलीव इन नंबर। ऐं मूंखे इहो लॻंदो आहे त ज़िंदगी में असां न माण्हुनि जी तव्हां रेस्पेक्ट ज़रूरु कयो, ऐं को बि माण्हू तव्हां खां माना मां अंडरस्टैंड कंदो आहियां त मां ज़िंदगीअ में खोड़ सारियूं ॾिठियूं आहिनि त जंहिंखे अंडरस्टिमेट कंदा आहियूं न, जंहिंखे अहमियत न ॾींदा आहियूं, ऐं उहो ई कॾहिं कॾहिं थींदो आहे तव्हांजे अची हीअं साम्हूं बीह रहंदो आहे, तव्हां चवंदो ओ माय गॉड माना हिन ईअं कयो कीअं। हा त जेकॾहिं ईअं तव्हां न कंदव या माण्हू तव्हां सां ईअं न कंदा त ज़िंदगी गुज़ारणी तव्हांखे ख़बर कीअं पवंदी। ऐं हमेशह इहो बिलीव आहे त मां खां अॻु में कोई हिते हुयो, मां हिते आहियां, मूंखे अॻिते वञिणो आहे, सो तंहिंजे करे कॾहिं बि न हमेशह चवंदा आहिनि न, छा चवंदा आहिनि, न उरूज अच्छा न ज़वाल अच्छा, अलाह साईं तव्हां अहिड़ी शइ रखिजो जंहिंमें कम से कम मां हमेशह सस्टेन हुजे, सस्टेनेबिलिटी हुजे, ऐं यार प्यार कयो, मोहबत कयो, कहिड़ो फ़र्क़ु थो पए, मां नंबर 1, लेट द पीपल डिसाइड, माण्हू ॿुधाईंदा आहिनि। बिल्कुलु, चलो ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। मज़र सेठार हमेशह ॿियनि खां सवाल कंदो आहे ऐं एॾा ॾुखिया ॾुखिया सवाल कंदो आहे जो माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। मज़र खां मां थी पुछां, बिल्कुलु मज़र, होस्ट त छोकिरा खोड़ आहिनि, तव्हां ॿुधायो तव्हांखे सभिनी मां कहिड़ो वणंदो आहे, कहिड़ो न वणंदो अथव? वणंदो न वणंदो आहे, वणंदो न वणंदो कहिड़ो आहे? हा सच सच वाव जो मसलो आहे न, वाव जो वणंदो न वणंदो, नून जो वणंदो न वणंदो, माना मसलो छा आहे त जेको तव्हांखे न वणंदो हुजे, यार को आहे ई न अहिड़ो को माण्हू, इहो त कूड़ माना को आहे ई न को, माना ठीकु आहे, उन्हनि खे मतिलबु थोरो सिखणु घुरिजे, मां इहो थो चवां। हा ठीकु आहे, देनी टू लर्न, ओके, इहो सही आहे, इहो सही आहे, सिखणु नथो वणे ठीकु आहे, रिस्पेक्ट कयूं था, वणे थो पर सिखणु घुरिजे। मूंखे एक्चुअली थींदो छा आहे, जॾहिं मुंहिंजो आइडिया ॿियो आहे सोचण जो, जॾहिं को माण्हू ग़लतियूं कंदो आहे न, पोइ मां चवंदो आहियां इहा मिस्टेक आहे यार, छो आहे, ऐं मां ॾिसंदो आहियां मूंखे बहितर करणु घुरिजे, ऐं मां हमेशह लर्न कंदो, हमेशह डिॼंदो आहियां स्टेज ते। मां सम्झां थी जेकॾहिं तव्हां हुनखे चवंदा हूंदव न त कोशिशि कर सुठो कर, उहो वरी चवंदो हे अलाए छो मूंखे टोके थो, हिन अलाए छो बुरो थो लॻे, इहा कमी उन में आहे।
त उहो चवंदा जेलसी असमा अहिड़ी शइ आहे जंहिंमें इंसानु पाण सड़ंदो आहे हा बिल्कुलु त सही उहो भले जंहिंखे बि हीअं करे अलाह साईं नसीब हर शइ नसीब सां थींदी आहे। हलो ॿियो सवाल पुछो तव्हां खां मां पुछां थो शादी कॾहिं था कयो? शादी बसि जॾहिं अलाह साईं चाहियो त इंशाल्लाह इंशाल्लाह। अलाह साईं तव्हां नसीब सुठो तव्हां आहियो ॾाढा क्यूट तव्हां हिकिड़ो जी सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई अथव? अदा हेतिरे खड़ी के ॻाल्हायां खुदाबाद खां। हैदर साहब कीअं आहियो? ठीकु आहे अमीर साहब कहिड़ा ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर। अदा तव्हां ख़ुशी जो सब ख़ैर आहे? सभु ख़ैर ठीकु ठाक। छा चवणु चाहियो जल्दी जल्दी ॿुधायो। मां त तकरीबन फर्स्ट क्लास अचां को मेहमान दास में पुरसा वेठा ज़बरदस्त अदाकारा आहे ऐं शायदि मां हिकु ड्रामे में नूर ज़ोन जे ड्रामे त हिकु प्रोग्राम सां गॾु कयो आहे। वाह वाह तमामु सुठी आर्टिस्ट आहे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पुछंदुमि हिन खां त का फरमाइश आहे ॿुधायो जल्दी ॿुधायो मां असमा सां कुझु सवाल कयां। फरमाइश मुंहिंजी इहा आहे तव्हां को मोकिलियो ऐं कलाम ॿुधाए छॾियो। चलो ठीकु आहे सही आहे सही। अच्छा असमा मां कॾहिं कॾहिं ट्रोल कंदो आहियां माना आई फॉलो पीपल ईअं न आहे हर रोज़ु मां ॾिसंदो न आहियां फेसबुक मां ॾिसंदो आहियां करे तव्हां लिखंदा पाण ई हो फेसबुक ते मां कुझु पाण ई लिखंदी आहियां। यार ॾाढो सुठो लिखंदा आहियो। अच्छा तॾहिं माण्हू मुंहिंजो गल न न यू आर रियली डूइंग अमेजिंग मतलब एड़ो अच्छा सेंस तव्हां आईफोन यूज़र आहियो तव्हांखे ख़बर आहे न त हुन में सिंधी जा अल्फाज़ तमामु हा घटि हूंदा डिफरेंट हूंदा आहिनि। त मूंखां ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि पोइ माण्हू टोकींदा आहिनि पर मां चवंदी आहियां माण्हू टोकण जे करे मां लिखणु छो छॾियां। बाबा तव्हां ॾाढो सुठो लिखंदा आहियो ऐं इलाही दफ़ा ॿ टे मां तव्हां नंढा नंढा आर्टिकल्स हूंदा आहिनि नंढियूं नंढियूं शयूं सम्झाइणियूं हूंदियूं आहिनि सोसाइटी खे रिप्रेजेंट तव्हां हिकु ॿिनि इशूज़ ते ॻाल्हायो त मां सोचां पियो त असमा लिखियो आहे या ही ॿियो को थो यूज़ न करे। न न मां कॾहिं बि कॉपी न आहे कयो ऐं कॾहिं बि मां ॿिए कंहिंखां न आहे लिखारायो मुंहिंजे जेको दिलि में ईंदो आहे या जॾहिं मां माहौल खे ॾिसंदी आहियां। हा डिफरेंट इशूज़ ते तव्हां लिखियो आहे तव्हां इलाही माना इलाही मैटर्स ते तव्हां मूंखे यादि आहे त ॿ टे बार तव्हां जूं ॾिठियूं हुयूं जेको पोस्ट मां पुछां त शायदि असां तव्हां बि फ्रेंड लिस्ट जेको फ्रेंड लिस्ट उहा फुल थी वई आहे न त फॉलो अनफॉलो त ॿ टे पोस्टूं थियूं तव्हां जूं मां चयो ही असमा मतिलबु माना लिटरली सरप्राइज़ थियो मां नथो चाहियां त सिंधी मीडिया में कहिड़ी छोकिरी इन सीक्वेंस में लिखंदी हूंदी अहिड़े तरीक़े सां तव्हां लिखो था त मुआशरे खे आकासी था कयो वरी इशू खे हाईलाइट कंदा हो वरी माना हिकिड़ो एक्सप्रेशन हूंदा आहिनि तव्हांजा सो दैट इज़ अमेजिंग कि तव्हांखे मां इहो तव्हांखे एप्रिशिएट करणु चाहियां यू आर डूइंग अमेजिंग लिखंदा रहंदो यार प्लीज़ ऐं वी नीड टू टॉक अबाउट इट सो लेट्स टॉक अबाउट समथिंग तव्हां जेको आहे हाणे रिसेंटली हीरोज़ कहिड़ा आहिनि जंहिंसां तव्हां कमु करणु था चाहियो डू यू थिंक एनीथिंग अहिड़ी का डिफरेंट स्टोरी डिफरेंट शइ करणु चाहियो? मां चाहियां थी असांजे जेके अंदरूनी सिंध जा अदाकार आहिनि मां रिपीट उन्हनि सां कमु करे चुकी आहियां सभु मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि पर मां चाहियां थी मां फ़ारूक भुटे सां या हैदर क़ादरी साहब सां हिकिड़ो प्रोजेक्ट कयां। फ़ारूक भुटे ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे। मूंखे कुझु सिखण जे लाइ मिले मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं साम्हूं बि परफॉर्मर हुजे त असांखे बि ख़बर पवंदी आहे मूंखे बि कुझु सिखण लाइ मिले एक्टिंग जो मार्जिन मिलंदो आहे। मां चाहियां थी त मां कुझु सिखां मां ईअं अॼु ताईं मां न चयो त मां मज़र त मां ॾाढी सुठी आर्टिस्ट आहियां मां बसि ठीकु आहे न न न मां चवंदी आहियां कुझु जुमिला अहिड़ा हूंदा आहिनि जो अणॼाण बि असांखे ॿुधाए त मां सिखी वेंदसि। न न तमामु सुठी ॻाल्हि आहे हिकिड़ी कॉल आहे जी असां वटि सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सभु हाल आहे? सभु ख़ैर ठीकु ठाक अदा केरु आहे किथां कॉल कई अथव अदा? मोहम्मद बलोची मोहम्मद बलोचिस्तान। जी अदा ॿुधायो छा चवणु चाहींदो भाउ? ये सर तव्हांजो शो हाणे जा सर साहब मूंसां कटी वेठो आहे। केरु वेठो आहे? वालिद साहब सर। अच्छा बिल्कुलु वालिद साहब अच्छा बाबा खे सलाम चइजो सर बाबा खे सलाम खोड़ सारो सलाम ऐं पेरनि ते हथ ख़ुशि आहियो? चाचा कहिड़ा हाल ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे मज़े में आहियो सभु ख़ैर लॻो पियो आहे ऐं छा चवणु चाहींदो सर शो में मां कॉल कई आहे? हा बाबा सां पियो ॻाल्हायां बिल्कुलु यार ॻाल्हि ॿुधो न मूंखे त टाइम ॾाढो घटि मिलंदो आहे पंहिंजे पीउ मां सां स्पेंड करण जो टाइम न मां सच पुछो ॾाढो मिस कंदो हिन टाइम खे ॾाढी ख़्वाहिश हूंदी आहे मां टाइम वधीक स्पेंड कयां पर स्पेंड न करे सघंदो आहियां पर इन शइ खे मां मिस थो कयां तव्हां लकी आहियो। ठीकु आहे सर आई विल ट्राई टू थैंक यू सो मच अच्छा छा पिया चयो तव्हां कुझु ॻाल्हायो तव्हां कचहरी को मां त हमेशह हर हफ़्ते छंछरु सुभाणे अच्छा मां वरी सवाल तव्हां कचहरी को प्लीज़ मुंहिंजे ख़्याल में होस्टिंग तमामु घणी कई आहे इलाही हा न मॉडल बि थी चुका आहियो। अच्छा तव्हांखे कॾहिं ख़्वाहिश थी आहे त ड्रामा कयां? मां ड्रामा कया आहिनि ऐं जेको आहे घटि ॻोठाणा न कया यार ॾाढो माना उहो करे माना वञणु कोन थो थिए एक्चुअली मूं टाइम बचे कोन थो न मूं एॾो स्केड्यूल बिज़ी आहे ॾाढी कॾहिं कॾहिं ख़्वाहिश थींदी आहे अचां हिन ड्रामो मूं कयां तव्हां सां गॾु हीरो हीरोइन तव्हां हुजो त वाह जो मज़ो थी वेंदो। अच्छा त पोइ तव्हां टाइम कढो तव्हां मसरूफ़ माण्हू सर तव्हां बसि कयो लाइन अप कयो ऐं तव्हां सां ड्रामो कंदसि मां त गानो बि कढंदसि सभु वेठा आहिनि मालिक असांखे ॾिसनि था त पोइ तव्हां उन्हनि खे चओ तव्हांखे केरु इनकार कंदो? न मैडम खे बि चऊं था मैडम हिन सां गॾु हीरोइन त रखो हीरो रखो त बिल्कुलु कंदासीं ब्रेक वठिणो आहे सो हलंदा हिकिड़े ब्रेक खां पोइ कचहरी कंदासीं असां ॾाढी फ्रेंडली वाइब्स था अचनि ॾाढा पॉज़िटिव वाइब्स था अचनि लेट्स हैव अ फन सो डोंट गो अवे वी विल बी राइट बैक।
वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक। अस्मा गॾु वेठल आहे, अस्मा सां कचहरी कंदा टाइम बाक़ी गॉसिप्स कयूं कुझु कजे गॉसिप शौक़ीन आहे त माने गिला विला कजे वेही करे माने 4-5 माण्हू सही सही ॿुधायो सभु। न न गिला जी न आहे, मां चवंदी आहियां माहौल ते ॻाल्हायो, ज़िंदगीअ ते ॻाल्हायो, सवाल जवाब कयो, गिला न गिला कंदसि न त वरी पोइ उन्हनि जा गुनाह घटि थींदा, मूं ते उहो त खेर आहे, पोइ बि कंदा हो सभु यार वञी करे। न न मां गिला न कंदी आहियां, मां तॾहिं माण्हुनि खे बुरी लॻंदी आहे जॾहिं मां माण्हुनि खे साम्हूं चवंदी आहियां, साम्हूं सच चवंदा आहिनि हिते फलाणी जॻह थी फलाणी। इन जे लाइ अक्सर करे मुंहिंजी गिला मज़र घणी हलंदी अथव। केरु कंदो आहे जज़्बाती ॾाढी पतो अथव कंहिंखे गिला कंदे? हा मां इलाही माण्हुनि खे, ख़ासि करे जिते मां कमु थी कयां सेट वेट ते करे थियो। हा अच्छा पक्तो छा आहे, जेके माण्हू ॿ पाण में गिला कंदा आहिनि उहे उथी करे मूंखे ॿुधाईंदा आहिनि फलाणी हीअं थी चए, पोइ मां चवंदी आहियां ठीकु आहे, उन वक़्तु त तव्हां बि ॿुधो पिया न, गॾिजी त कयो पिया न, अगरि तव्हां मूंसां हुई त तव्हां ॿुधो ई न हा, तव्हां मूंखे छो था ॿुधायो? अहिड़ी का जी तव्हां मूंखां पुछो, अहिड़ी का आहे मां नालो न खणिजो, का मॉडल या छोकिरी एक्ट जेके न वणंदी हुजे न वणंदी हुजे तव्हांखे? न न मूंखे छा करिणो आहे साड़ करे, मूंखे सभु वणंदियूं आहिनि, सभु सुठियूं लॻंदियूं आहिनि। अच्छा मूं में इहा न आहे, तव्हां वरी हूंदा ई न पंहिंजे कमु ओॾे शूट कयो ओॾे वरी पंहिंजे कम में मां पंहिंजे दुनिया में मस्तु। पोइ तव्हां रूट लाइफ कीअं शूट वरी उन खां पोइ कीअं मैनेज कंदा हो तव्हां? मुंहिंजी ज़िम्मेदारियूं मज़र ॾाढियूं घणियूं आहिनि। अच्छा मां कोशिशि कंदी आहियां त घणे खां घणो मां पंहिंजी फैमिली खे टाइम ॾियां, घणे खां घणो मां पंहिंजे भाइरनि खे टाइम ॾियां, पंहिंजे मिटनि माइटनि जा मसला मसाइल हल कयां। रिकॉर्डिंग्स ते ॾाढो मुश्किल थींदो आहे मुंहिंजे लाइ, पर मां पाण खे ख़ुशि करण जे लाइ हाणे मां हुन में हालात में आहियां, चाहींदी आहियां मां पाण खे ख़ुशि कयां बसि। अच्छा मज़र मां तव्हां खां इहो पुछंदसि, हा श्योर यू कैन आस्क। माशाअल्लाह सां तव्हां ॾाढा ख़ुशि आहियो ऐं अलाह साईं मुंहिंजी दुआ आहे त तव्हां पंहिंजी लाइफ में ईअं सलामत ख़ुशि हलंदा रहो। अहिड़ो कोई लाइफ जो वाक़ियो जंहिंखे यादि करे तव्हां अॼु ताईं खिलंदा हुजो पंहिंजे मुंहं सां, अहिड़ी दिली ख़्वाहिश या अहिड़ो कुझु सीन थियो हुजे बस जेको यादि करे वेठे वेठे खिल अचे माण्हू यार खोड़ सारा अहिड़ा वाक़िया अहिड़ी का हिकिड़ी सुठी ॻाल्हि यार मेमोरीज़ खोड़ सारी सुठी ॻाल्हि माना मतिलबु मेमोरीज़ खोड़ सारियूं आहिनि न, यू नो कॉलेज जूं स्कूल जूं बंक कंदो उहा नथी पुछां, बाक़ी हिकिड़ी दिलि वारी हूंदी आहे नी, वेठे वेठे उहा ॻाल्हि यादि अचे थी बस खिल अचे। हा अहिड़ा मतिलबु हूंदा माना मां खोड़ सारा वाक़िया हूंदा, गॾु पढ़ंदा हुआसीं, को एजुकेशन में पढ़ंदा हुआसीं, बंक कंदा हुआसीं, पार्क भरी वेंदा हुआसीं, खोड़ सारा फन कंदा हुआसीं। मूंखे यादि आहे ऐं हिते कराची में उहा हाणे मां नथो ॿुधाए सघां कुझु खोड़ सारी अहिड़ियूं एक्टिविटीज़ जीअं माना ॾाढो माना मज़ो ईंदो हो, कॾहिं कॾहिं यादि कंदो आहियां मूंखे खिल अची वेंदी यार, ॾाढो बहितरीनु टाइम गुज़रियो। सो अच्छा पहिरीं वारी लाइफ सुठी हुई या हाणे वारी? यार पहिरियों वारी लाइफ पहिरीं हाणे वारी ऐं पहिरियों वारी में छा फ़र्क़ु आहे? यार ज़िम्मेवारी चवणो ॾाढो माना हाणे हिकु हिकु शइ सोचणी थी पवे। अच्छा हा हिकु हिकु शइ सोचणी थी पवे न, तव्हां ॻाल्हि कयो ॾाढी ज़िम्मेवारियूं मामलात शयूं, अॻिते जी ब्रेक हिकिड़ी ॻाल्हि असां था भॼूं अॼुकल्ह त यार हीअ शइ उहा शइ हीअ शइ अॼुकल्ह ॾाढो ॾाढो माना कहिड़ी शइ खां वधीक तंग थींदा आहियो? हालात, माण्हू, शयूं, वक़्तु, छा खां? यार तंग कॾहिं कॾहिं हालात बि कंदा आहिनि, कॾहिं कॾहिं माण्हू बि ॾाढो तंग कंदा आहिनि। ऐं जेको मां कोशिशि कंदो आहियां त एतिरो मेच्योर थी विया आहियूं हाणे न, असां दिलि चवंदी आहे त कंहिं माण्हू सां चङाई कजे बुराई न कजे। ऐं मां हिकिड़ी शइ हाणे ज़रूरु सिखी वियो आहे जेका अॻे मूं में न हुई, हाणे इहा शइ आहे त आउं हाणे थोरो सबुरु थी वियो आहे, ख़ामोश थी वियो आहे, हाणे इलाही ख़ामोश हूंदो आहे, ॿुधंदो आहियां को कूड़ थो ॻाल्हाए, को ग़लति कमु थो करे, रोकींदो आहियां कोशिशि करे, पर आउं बर्दाश्त कयां, चलो ठीकु आहे, इट्स ओके। ओके मज़र जूं ॻाल्हियूं ॾाढियूं भलियूं आहिनि, वधीक घणी तकलीफ़ कॾहिं थींदी अथव? यार जॾहिं को कूड़ ॻाल्हाईंदो आहे ऐं जॾहिं कोई हर्ट कंदो आहे उन ते ॾाढी मां ॾाढो ज़िदी बि ॾाढो आहियां, जज़्बाती बि ॾाढो आहियां ऐं जेको आहे इहे प्रॉब्लम्स कुझु आहिनि मूंसां। अच्छा बट पर इहो कूड़ ॻाल्हाइण ते करे घणो अक्सर करे रियली प्रॉब्लम सभिनि सां इहो ई थींदो आहे त यार तव्हां एक्सपेक्ट था कयो हीअ शइ ऐं तव्हांखे अॻिलो माण्हू कूड़ ॻाल्हाए ऐं कंहिंखे कूड़ ॻाल्हाए पकड़े वठो त इट्स मेक यू हर्ट। ॾाढो ॾुख थींदो आहे जॾहिं कूड़ थो ॻाल्हाए ऐं वरी जॾहिं तव्हां कूड़ उहो पकड़ियो। अच्छा ख़बर अथव मूंसां जॾहिं माण्हू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि न, पोइ मूंखे ख़बर हूंदी आहे त हीअ माण्हू मूंसां कूड़ थो ॻाल्हाए, पोइ मां हुनखे न चवंदी आहियां रिपीट साॻियो त हीअं तूं मूंसां कूड़ ॻाल्हायो, पोइ मां सोचींदी आहियां यार मतां अॻिलो माण्हू शर्मिंदा थिए, पर न थींदो अॼुकल्ह। कुझु रिश्ता अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे असां न चाहींदा उहे शर्मिंदा थियनि, उहे असां सां धड़ाधड़ एक्चुअली ख़बर थी असमां थींदो अंडरस्टैंडिंग जेका आहे न इट मेक्स यू हेल्दी। रिलेशनशिप जेको बि आहे तव्हांजो भले रिलेशनशिप तव्हांजो वालिद साहब आहे या वालिदा आहे या भेण आहे भाइर आहे दोस्त आहे फ्रेंड्स आहे वट एवर, जेका अंडरस्टैंडिंग आहे न उहा डिफरेंसिस जेके आहिनि, जीअं तव्हांखे लेट सपोज़ काॾे वञो तव्हांखे चांहि न वणंदी आहे, तव्हां कोल्ड ड्रिंक पींदा या कोल्ड ड्रिंक न वणंदी आहे चांहि वणंदी आहे, जेका अंडरस्टैंड था कयो न डिफरेंसिस दे मेक्स यू वेरी हेल्दी ऐं हिक ॿिए खे माना बर्दाश्त करणु ॾाढी तमामु सुठी ॻाल्हि आहे। रिलेशनशिप जेको बि हेल्दी उहो बर्दाश्त डिफरेंसिस खे अंडरस्टैंड करे उहो ॾाढो हेल्दी हूंदो आहे। हा पर जिते रिश्ता निभाइणा हूंदा आहिनि न उते बर्दाश्त करणो पवंदो आहे ऐं दरगुज़र करणो पवंदो आहे, जिते इहो सोचे छॾियो त हिते निभाइणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि हीअ दुनिया जेका बि आहे न जैसा आई रियलाइज़ आई अंडरस्टैंड कि हीअ दुनिया बहादुर माण्हू जी आहे, बिल्कुलु हीअ बुज़दिल माण्हू दुनिया न आहे।
ॿ शयूं आहिनि ज़िंदगीअ में, या त राइट आहे या रॉन्ग आहे, विच में कुझु बि न आहे, बट देयर इज़ अ ग्रे स्पेस. हिकिड़ो इहो आहे त राइट आहे ग़लति आहे या सही आहे, हिकिड़ी स्टेज आहे ग़लति ऐं सही खां मथे कुझु आहे. आई ऑलवेज बिलीव राइट एंड रॉन्ग खां मथे समथिंग एल्स आहे, बट आई ऑलवेज वांटेड टू इंजॉय माई लाइफ. मां चवंदो आहियां कोशिशि कई लाइफ खे इंजॉय कयां, बट कुझु मामलातनि जे करे रिज़र्व थी वेंदा आहियूं, खोड़ सारा शयूं करणु चाहींदो आहियां, खोड़ सारा फन करणु चाहींदो आहियां. मां ॾाढो फनी माण्हू क़िस्म जो आहियां त फन कयां, बट सम टाइम यू हैव टू बी केयरफुल. तव्हांखे माण्हू रियलाइज़ नथा अंडरस्टैंड कोन था कनि, बट इनफैक्ट आई एम वेरी नॉटी एंड वेरी फनी काइंड ऑफ गाय, एंड आई लिविंग माई लाइफ जीअं मां लहणु चाहींदो मां लहंदो आहे. कॾहिं लाइफ पहिरियां खां हाणे खां इलाही तव्हां चेंज थी विया आहियो. लाइक वुड कीअं? मक़सदु मां पहिरियां ॾिसंदी हुयसि हर वक़्तु मज़र खिलंदे खिलंदे मिलंदो हुयो, ऐं मज़र नोट न कंदो हो माण्हुनि खे. I don't notice people exactly. I don't judge, judgmental आहियां. हा, मज़र ईअं ई हूंदो, दिलि ऐं ॿाहिरां हिकु जहिड़ो खिलणो ॻाल्हाइणो ख़ुशि. हाणे थोरो मज़र ख़ामोश छो आहे? वो चयो ना, देखा जो तीर खा के गाँव में खां की तरफ अपने ही दोस्तों से मुलाकात होगी. वन ऑफ द मोस्ट फेवरेट मुंहिंजो पोएट्री आई आहे. कॾहिं सम टाइम कंदो आहियां, शेयर कंदो आहियां त कुझु अहिड़ा हूंदा न जेके दोस्त तव्हां जेके चओ, इवन आई एम अ गुड फ्रेंड ऑफ फ्रेंड, आई हैव अ वेरी गुड फ्रेंड. बिल्कुलु ईअं त. ऐं मां सां प्रॉब्लम इहो आहे त मां माण्हुनि जो बेस्ट फ्रेंड आहियां, माण्हुनि जो मां फेवरेट हूंदो. माना यार मज़र इज़ अ गुड. जीअं मां तव्हांखे चयो मज़र मुंहिंजो फेवरेट आहे, ऐं मज़र जेतिरा बि होस्ट आहिनि, मां अॼु चवां थी सभिनी मां मज़र मुंहिंजो फेवरेट आहे. थैंक यू. हालांकि अॼु ताईं मूंखां सवाल थियो आहे त कहिड़ो तव्हांजो फेवरेट होस्ट आहे, कहिड़ो वणंदो, मां चवंदी हुयसि कोई न आहे. पर अॼु मां कचहरी करे ही प्रोग्राम करे इहो दिलि सां चई सघां थी त मज़र No, thank you. Favorite host. Even I'm a good friend. You know, Anita is a good friend of mine. You know, man माण्हू खे ॾाढो तंग कंदो आहे, ॾाढो तंग कंदो आहे, एॾो तंग कंदो आहे, आख़िर में चवंदी यार तूं ॾाढो तंग थो करे. इवन शी माना ॾाढो तंग कंदो आहे हुनखे, ॾाढो. ऐं उनजी जेका बर्दाश्त आहे न, दैट इज़ अमेज़िंग. एॾो तंग कंदमि. सम टाइम उहो कराए वेंदी आहे, ड्रामा बि कंदी आहे टोपी, पर मां हुनखे ॾाढो तंग कंदो आहियां. ऐं असां ॾाढो इंजॉय कंदा आहियूं, ॾाढो फन कंदा आहियूं. सो असां ज़िंदगी में न जॾहिं कुझु ख़बर न आहे केरु कॾहिं हलियो वञे, बट मेमोरीज़ तव्हां ज़रूरु छॾे वञो. तव्हां जेके तव्हां डिफरेंट चाहियो त पोइ डिफरेंट हुजो न, पोइ तव्हां प्रेशर बर्दाश्त कयो. हा, मां इहो ई चवंदी तमामु. मूंखे माण्हू अक्सर करे चवंदा आहिनि तूं ॾींहं राति खिलंदी आहीं, सभिनी सां फ्री थींदी आहीं, ऐं दुख सुख में बीठी हूंदी आहे. माण्हू तुंहिंजे लाइ हीअं था चवनि. मुंहिंजो ॻाल्हि ॿुधो, मां ईअं ई आहियां, मां अहिड़ी आहियां. मां चवां थी मां अहिड़ो कुझु कयां, अहिड़ो कुझु कंदी रहां. हाणे त तव्हां मुंहिंजी गिला कयो था, कुझु बि कयो था, मुंहिंजे वञण खां पोइ मूंखे यादि कनि यार अस्मा बि काई हुई. ज़िंदगीअ में मूंखे वधि में जेका सेटिस्फेक्शन मिलंदी आहे, यू नो, कुझु माण्हू फूड जा शौक़ीन हूंदा आहिनि, कुझु खाइण पीअण जा शौक़ीन हूंदा आहिनि. मूंखे ट्रेवलिंग ॾाढी वणंदी आहे. ऐं ॿियो ज़िंदगी में जेका मूंखे वधि में सेटिस्फाई वधि में कंदी आहे सेटिस्फेक्शन ते, त ज़िंदगी में कंहिंजे लाइ कुझु कंदो आहे न, मूंखे दैट्स मेक मी सेटिस्फाई. मां हैप्पी हूंदो आहियां, हुन में ईज़ी हूंदो आहे. इहा ई इंसानियत आहे. ऐं मतिलबु उहो मूंखे इहो बि न त को माण्हू चए त तूं यू आर डूइंग दिस, नो, बट इनफैक्ट मुंहिंजी इंटरनल सेटिस्फेक्शन आई आहे. ऐं माना मां ॿाहिरि हली वेंदो आहियां, मां आई लव टू डांस. मां ॾाढी डांस कंदो आहियां. मां हिते न कंदो आहियां, ॿाहिरि डांस कंदो आहियां. यूअली मुंहिंजा ट्रिप्स हूंदा आहिनि ॿाहिरि. यूअली मां हाणे बि ॿाहिरि हुयुसि त मां यूअली ॿाहिरि हली वेंदो आहियां. उते जज न कंदा आहिनि माण्हू, उते जजमेंटल न थींदा आहिनि. तव्हां कंहिंसां गॾु हुजो, कुझु बि कोई छा बि कयो, दे डोंट माइंड. ऐं तव्हां सां चिल कंदा, फन कंदा, ऐं तव्हां अंडरस्टैंड कंदा, ऐं तव्हांखे हरू भरू कॉमेंट पास न कंदा. सो इहो डिफरेंसिस आहिनि. इन करे मां यूअली मज़र जो छा फेवरेट आहे जी वधीक ख़्वाहिश हुजे, मज़र चवे ही शइ मां हासिल कयां, ही मूंखे ॾाढी वणंदी आहे, हासिल कई बि हुजे. एक्चुअली मूंखे हाराइण न वणंदो आहे कॾहिं बि. आई डोंट वांट बी लूज़र. आई ऑलवेज वांटेड टू बी अ सक्सेसफुल पर्सन. भले कहिड़े बि फॉर्म में जो तव्हां सुठा भाउ थी सघो था, सुठा हस्बैंड थी सघो था, सुठा फ्रेंड थी सघो था, सुठा बॉयफ्रेंड थी सघो था, सुठा आर्टिस्ट थी सघो था. मूंखे कॾहिं हारायल माण्हू, लूज़र्स माण्हू मूंखे न वणंदा आहिनि कॾहिं. आई डोंट वांट टू लूज़. आई डोंट, माना मूंखे हाराइण न वणंदो आहे. माना मां लूज़ कयां. मूंखे सक्सेस ॾाढी सुठी लॻंदी आहे, बट सक्सेस उहा जेके हर्ट न करे. ऐं सक्सेस इहा न आहे त तव्हां वञी करे टॉप ऑफ द टॉप पीपल कम एंड सेल्फीज़ वठनि. तव्हां सुठा इंसान थी वञो, सुठा थी वञो, ऐं तव्हांजे अंदर में जेकॾहिं कोई अहसासु थो अची वञे, दैट इज़ अमेज़िंग. ॾाढी मज़ेदार फीलिंग आहे. इट्स अ ग्रेट फीलिंग. ॾाढी यकीन कयो मूंखे दिली तौर ते हिकिड़ो जीअं सुकून मिलंदो आहे. मज़र जूं ॻाल्हियूं ॿुधी, मज़र जी लाइफ जे बारे में थोरो घणो सम्झी, मूंखे ॾाढो मज़ो आयो. ऐं अॼु थोरी ख़बर पई त जीअं माण्हू चवनि था मज़र ओड़ो न आहे. ऐं यूजली परसेप्शन ख़बर मुंहिंजे लाइ छा हूंदो आहे? मज़र एटीट्यूड आहे, मज़र घमंडी आहे, मज़र ओवर एफिशिएंट आहे, ओवर स्मार्ट आहे. यू नो, इन जो मक़सदु त तव्हां माण्हुनि जे दिमाग़ दिलनि में आहियो. हा, I live in the heart. तव्हांखे सर्च कनि था. हा, I live in the heart. I know because मुंहिंजा खोड़ सारा हूंदा, मिसअंडरस्टैंड बि थींदो हूंदो, कॾहिं कॾहिं मिसअंडरस्टैंडिंग थिए थी. पाण कंप्लीट त न आहियूं यार. We are the humans. ऐं असां कॾहिं we make mistakes. ऐं पर इंसान जेको बि आहे सुठो आहे यार. जेको बि इंसान आहे दैट इज़ अमेजिंग. जेको बि आहे सुठो आहे. हर कंहिंजी पंहिंजी ख़्वाहिशूं, हर को पंहिंजे हिसाब सां सोचे थो. असांखे कहिड़ी ख़बर अंदरि अॻिले अंदरि में छा थी हले. जेको हा, जेकॾहिं असां अंदरि पढ़णु बि शुरू कयोसीं न, जेकॾहिं ख़बर पइजी वई न असांखे, त असां जी न सघंदासीं. जी सघंदा. ऐं तव्हां माना हरू भरू माना आतिफ़ असलम चयो त तव्हांखे लेजेंड थियण लाइ तव्हांखे मरणो थो पवे.
माना मां लेजेंड तॾहिं मूंखे मरणो पए पोइ लेजेंड थिया मां, वाई वुड आई भाई, आई जस्ट वांट टू एंजॉय माई लाइफ, जीअरे कंहिंजी रेस्पेक्ट कयो, जीअरे एप्रिशिएट कयो, शहज़ाद जतो गुज़ारियो असां मिलंदा न हुयासीं, को माण्हू हुनखे मैसेज फोन न कंदो, जॾहिं उहो इंतकाल करे वियो त हुन खां पोइ सभिनी माण्हू आई वाज़ क्राइंग यार, आई वाज़ क्राइंग लाइक हेल, ओ माय गॉड, आई वाज़ थिंकिंग मुंहिंजे साम्हूं पियो घुमे, बट माना तव्हां पंहिंजो परसेप्शन चेंज कयो ऐं डिफरेंट थियणु चाहियो था न, डिफरेंट थींदव, काफ़िलो 100 माण्हू हीअं वेंदा, तव्हां हीअं वेंदा, ऐं तव्हां में एतिरी पोटेंशियल एतिरो पावर हुजे, तव्हां हिन साइड हलियो न, जस्ट लिव योर लाइफ, ऐं तव्हां तॾहिं कुझु करे सघंदा। I always try to be different. So do we have a call? जी right now we have a call. जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम भाउ, वालेकुम सलाम। मां बिलाल वने लाकाने खां। जी बिलाल, वेलकम बिलाल, छा चवणु चाहींदा? थैंक यू सो मच, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे, मां पहिरियां बि कॉल करे चुको आहियां। जी 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 बिलाल। मुंहिंजो फेवरेट गेस्ट वेठी आहे अस्मा भुट्टो। अच्छा रियली? ओ माय गॉड। जी जी बिल्कुल, मां जो जेको बि ड्रामा सीरियल में तकलीफ़ ॾिसंदो आहियां, पर फेवरेट मुंहिंजो ड्रामा सीरियल जेका जो दर्जन जी ठाहिया हुयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहे बिलाल, ख़ैरियत, ठीकु आहियो तव्हां? जी जी बिल्कुल, आप मां बिल्कुल ठीक आहियां, तव्हां कीअं ठीकु आहियो? बिल्कुलु अदा मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ख़ैरियत, ठीकु मां आहियो? really इंतज़ार कंदी आहियां तव्हां कॾहिं था अचो प्रोग्राम में, बल्कि मुंहिंजी अम्मी तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहे कैफे से मुंहिंजे। अच्छा, तव्हांजी अमड़ खे बि मुंहिंजे तरफ़ां सलाम, अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे। तव्हां मुंहिंजो प्रोग्राम न आहियो ॾिसंदा कैफे सिंध? जी मुंहिंजी अम्मी ॾिसंदी आहे प्रोग्राम कैफे सिंध, पर मां तव्हांजो ड्रामा सीरियल ॾिठो हुयो, दर्जन जे दरिया सदर जो किरदारु हुयो तव्हांजो। अच्छा अच्छा, महिरबानी, वॾी महिरबानी। ॾाढो ज़बरदस्त, मां चयो तव्हांजी ॾाढी ज़बरदस्त एक्टिंग आहे, तव्हां मॉडलिंग ईअं नथा कयो कंहिं बि गाने में शो कला। ही मॉडल वेठा आहिनि, ही मूंखे कास्ट ई कोन था कनि, मां चवनि था। ॾाढो ज़बरदस्त मॉडल आहे, ऐं जो हाणे बि न्यू सॉन्ग हुयो आसिफ जान जंहिंमें मॉडलिंग कई हुई, चंद वारो थोड़ा शॉर्ट्स हुया, ॾाढो ज़बरदस्त सॉन्ग आहे, उहो मूंखे फेवरेट आहे। थैंक यू सर, एवरी तव्हां बि फेवरेट आहियो असांजो, तव्हां बि अस्मा खे मां बि एप्रिशिएट कंदा आहियां, पर माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो कमु आहे अस्मा। थैंक यू अदा, लख थोरा, थैंक यू सो मच, बसि ईअं ई मोहबत कंदा रहो, तव्हांजी वॾी महिरबानी। न्यू ड्रामा सीरियल में नथा अचो? जी जी बिल्कुलु, मां हाणे थोरी देरि पहिरियां मज़र जी प्रोग्राम में ॻाल्हि कई त KTN ते ॾाढो सुठो हिकिड़ो प्रोजेक्ट अचे थो मुंहिंजो, काफ़ी सारा आहिनि असांजी सिंधी मीडिया जा सुठा सुठा आर्टिस्ट आहिनि। हा बसि ज़रूरु ॾिसिजो, ज़रूरु ॾिसिजो, ज़रूरु। ठीकु आहे, थैंक यू सो मच। ऐं इहे जेके माण्हू तव्हांखे एप्रिशिएट था कनि, इहे तमामु सुठा इंसान आहिनि। बिल्कुलु, ऐं हमेशह उन्हनि खे पाण खां बहितर सम्झंदो आहे, त कंहिंखे एप्रिशिएट त कनि था। हा, इहे माण्हू ॾिस न, घटि माण्हू आहिनि जेके ॿिए जी तारीफ़ कनि था ऐं ॿिए खे इज़त ॾियनि था। इहे खटी वेंदा, एक्चुअली दे आर द विनर्स, दे आर द रियल घटि माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजी शख़्सियत खे इज़त ॾींदा आहिनि, ॿिए खे न हो ॾींदा। की असां वटि अक्सर करे कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, रुगू ॾाढो सुठो कमु थो करे, ॾाढो थो वणे, ॾाढो बहितरीनु कमु थो करे, यार आई लाइक इट, ॾाढा सुठो बहितरीनु कमु, ऐं अहिड़ो को हूंदो ई न आहे। हेॾे थिया न मज़र न माण्हू। हा अच्छा मज़र यार, अलाए छा ईअं अस्मा छा कमु थी करे, केॾी सुठी आहे, ई थुली करी कि नहीं। हा ईअं रुगो कमेंट्स जजमेंटल थींदा, ऐं पाण वाह छा कजे सर, छा कजे, इहे आहिनि, जीते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॿियो कुझु चवणु चाहींदो, कुझु अहिड़ी का शइ जेका तव्हां पंहिंजे हिसाब सां चवणु चाहियो था, पंहिंजे हिसाब सां बसि ओवरऑल इहा ई तव्हां ॻाल्हि कई, मां इहा ई ॻाल्हि कंदसि। मुंहिंजा रिश्तेदार हुजनि, मुंहिंजा आर्टिस्ट हुजनि, मुंहिंजी दोस्तियूं हुजनि, जेकॾहिं मूंखां या कंहिंखां बि तव्हां नफ़रत कयो था, तव्हांजी नज़र में मां बुरी आहियां, त मुंहिंजे मुंहं ते चओ, अगरि मुंहिंजे मुंहं ते नथा चओ त मुंहिंजी कूड़ी ख़ुशामद फेक अल्फाज़ न ॻाल्हायो, ठीकु आहे? उहे मूंखे ख़ुशी कोन ॾींदा, वधीक तकलीफ़ तॾहिं मूंखे थींदी आहे जॾहिं मां ॿुधंदी आहियां, ऐं जंहिंसां तव्हां कयो था उहे माण्हू कंहिंजी बि नथा रखनि। अॼु दौर अहिड़ो थो हले, पाण वणाइण लाइ माण्हू उहे बि ॻाल्हियूं ॿुधाइनि था, चार कूड़ा वधाए ॻाल्हाइनि था, प्लस माइनस करे फॉर्म ई चेंज ॻाल्हि। हा, सो बहितर आहे तारीफ़ कंहिंजी नथा कयो त कंहिंजे लाइ बुरो भलो न चओ, मोहबत रखो था, साम्हूं रखो, पर पुट कंहिंजे लाइ बि न ॻाल्हायो। हिकु अहिड़ी का शइ चेंज करणु चाहियो मीडिया में, कहिड़ी शइ चेंज करणु चाहींदो, व्हाट वुड यू चेंज, कहिड़ी शइ? मां इहा ई कंदसि। इहो एजुकेशन, माण्हू एजुकेशन जे न ईंदी न, तेसिताईं माण्हू चेंज न थींदा। कुझु माण्हू एॾा बि आहिनि पढ़ियल लिखियल आहिनि, पोइ बि जाहिल आहिनि, पोइ बि इहा अञा ॻाल्हाइण जी उहो ई स्टाइल आहे, ख़बर कोन्हे, ख़बर उहा ई आहे। यार मां पढ़ियल न आहियां, पोइ बि में ॻाल्हाइण जी तमीज़ आहे, मां सुठे तरीक़े सां इज़त ॾियण सभिनी खे ॼाणियां थी, ईअं थोरी आहे। कुझु माण्हू पढ़ियल बि हूंदा आहिनि, पोइ बि ॼट हूंदा आहिनि। मां मानी पचाए वेंदा तव्हां सॼी? यार मां मानी ॾाढी भली पचाईंदी अथव, तॾहिं तोखे दावत थी कयां, कैफे सिंध ते असांजो प्रोग्राम आहे, तव्हां अचो मुंहिंजे घर अचो, मुंहिंजे शहर सखर अचो, हलंदा घणी दावतूं थी वञनि हिन प्रोग्राम में, 3-4 दावतूं मूंखे मिली वञनि। बुशरा मारवी दावत ॾिनी आहे, ॿियो कंहिं ॾिनी आहे, आमिर ॿी बि का सिंगर या एक्टर, उन बि दावत ॾिनी, ऐं जेको आहे ऐं तव्हां बि दावत ॾिनी। महमूदा लाखो अॼुकल्ह इहा पोस्ट वोस्ट करे पई ॾिनी, चांवर जी मानी आहे, कुझु महमूदा ॾाढा सुठा खाधा ठाहींदी, हिनखे चऊं था प्लीज़, महमूदा दावत ॾिनी, जेको मां वञी न सघियुमि, पर महमूदा जशन ते मां कोई दावत पर न वञी सघियुमि, बिज़ी हुयमि हिन जे करे। बसि हलो त गॾिजी महमूदा ॾे था हलूं, अमीर खे वठी हलो। हा, अमीर खे चओ त अमीर जी बाइक ते हलूं था, सो वेल, हा हलूं था। ॾाढो मज़ो आयो यार, ॾाढो फ्रेंडली। इहो कचहरी बाइक ते यादि आयो, मूंखे बाइक जो सफ़र ॾाढो वणंदो अथव। अच्छा,
मां शुरू में पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे भाइरनि सां मां पंहिंजे वालिद साहिब सां हा। असां वटि शुरू में पंहिंजो वेन वग़ैरह हलंदियूं हुयूं हा जॾहिं बीही करे बस वग़ैरह ते हा। सफ़र कंदा हुआसीं तॾहिं असांजे मुंहिंजे भाइरनि नई नई बाइक वरिती ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी Very good. पोइ मुंहिंजा भाइर खणी हलंदा ऐं हाणे जॾहिं हू मूंखे बाइक ते खणी हलंदा That is त न amazing. खणी हलंदासीं माण्हू इहा ॾिसी चवंदा यार वाह जी छोकिरी वेल थैंक यू सो मच अस्मा अस्मा अल्लाह ब्लेस यू अल्लाह साईं तव्हांखे ज़िंदगी में तरक़ी ॾे कामयाबी ॾे सभिनी खां पहिरियों तव्हांखे सुठी सिहत ॾे ऐं थैंक यू सो मच ईअं ई अहिड़ा ई हुजो ऐं अल्लाह साईं तव्हांखे अहिड़ो ई रखे अल्लाह साईं वधीक शाइन कयो थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस Thank you so अॼु much. प्रोग्राम में